आज़माइश ऐं वॾे इम्तिहान जो वक़्तु आयो आहे। मुंहिंजी ॻाल्हि खे गौर सां नालाइक ऐं नाअहल हुक्मरान मफ़ाद परस्त टोलनि जे हथनि में असांजो वाॻू, असांजा अमल, असांजा किरदार ऐं किरदार पुछड़ा सरे आम अल्लाह जी बेफ़रमानी, उन जो नतीजो इहो निकितो आहे जो हिन वक़्तु पाकिस्तान पंहिंजे तारीख़ जे नाज़ुक तरीन दौर ते तव्हां घर घाट वारा, बचण ॿारनि वारा, घर हलाइण वारा तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो जेका बेरोज़गारी, महांगाई, अफ़लास, तंगदस्ती मुल्क में आई आहे हिन थोरे महीननि जे अंदरि। ऐं मूंखे त ईअं नज़र अचे थो त हिकिड़ो वॾो तूफ़ान महांगाई जो, बेरोज़गारी जो, बुख जो हिकिड़ो तूफ़ान मथो अचण वारो आहे, जंहिंमें ग़रीबनि जूं अमीरनि जूं दाहूं निकिरी वेंदियूं। एॾो नाज़ुक वक़्तु अचे पियो ऐं मां सम्झां थो त हिन वक़्तु अहले पाकिस्तान खे ज़रूरी आहे त पंहिंजे अल्लाह ॾे मोट कनि, रुजू इलल्लाह कनि, अल्लाह खां माफ़ी तलब कनि। अगरि असां पंहिंजे रब जे दर ते न मोटियासीं त जेको वक़्तु अचे थो सो असांजे लाइ ॾाढी ज़िल्लत ऐं रुसवाई जो वक़्तु हूंदो। कुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू जो मिसाल ॾिनो आहे, ज़रबल्लाहु मसलन क़रियतन कानत आमिनतन मुतमइन्ना। अल्लाह ताला हिकु शहर जो मिसाल ॾिनो आहे जो शहर अमुन वारो हो, सुकून वारो हो, राहत वारो हुयो। उनखे ज़मीन मां बि रोज़ी मिलंदी हुई, आसमान तां मींहं वसंदा हुया, बरकतूं ई बरकतूं हुयूं। उन शहर खे अल्लाह ताला वॾियूं नेमतुनि सां नवाज़ियो हुयो। क़ुरान में रब हिकिड़ो मिसाल ॾिनो आहे कंहिं शहर जो त कफ़रत बिअनउम अल्लाह, पोइ उन्हनि ॻोठ वारनि, उन्हनि शहर वारनि अल्लाह जे नेमतुनि जो इनकार कयो। फ़अज़ाक़हल्लाहु लिबासल ख़ौफ़ वल जू। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू उन शहर वारनि खे ख़ौफ़ जो ऐं बुख जो लिबास पाराए थो। रब त उन्हनि खे नेमतूं ॾिनियूं, कुशादगी ॾिनी, अनाज जाम हुया, मेवा जाम हुया, ॿनियुनि में फरावानी सां अनाज पैदा थींदा हुया, मींहं वसंदा हुया, पर उन्हनि छा कयो? अल्लाह जे नेमतुनि जो क़दुरु न कयो। उनजे करे अल्लाह तबारक व तआला पंहिंजूं नेमतूं उन्हनि खां पूरे वरितियूं। उन्हनि खे बुख, उञ, अफ़लास, गुरबत, ख़ौफ़, तंगदस्ती में अल्लाह उन्हनि खे मुब्तला करे। ऐं अल्लाह रहम करे, बिल्कुलु इहो हाल क़ुरान मजीद जी आयत वारो अॼु असांजे मुल्क जो थी रहियो आहे। को वक़्तु हुयो जो पाकिस्तान में केॾी वॾी ख़ुशहाली हुई। अरबुस्तान जे माण्हुनि खे असीं कर्ज़ ॾींदा हुआसीं, अरबनि खे असां कर्ज़ ॾींदा हुआसीं, पाकिस्तान जा माण्हू। हाणे मां तुर्की में वियुसि त तुर्की जा माण्हू पिया चवनि त असांजे ख़िलाफ़त उस्मानिया जो जॾहिं आज़माइश जो वक़्तु थियो त तव्हांजे पाकिस्तान जूं असां ते ट्रकूं सामान जूं भराए मोकिलियूं, पैसा मोकिलिया, असां अॼु ताईं तव्हांजा पाकिस्तान जा थोरा हितां जो दुख जे वक़्त में तव्हां असांजी मदद कई। तुर्क जेको शाहूकार मुल्क आहे हींअर दुनिया जे अंदरि,
उन्हनि जी असां मदद पे कई ऐं अॼु असांजो हाल छा आहे किस्तो हथ में आहे असांजा हुकुमरान पिनण जे पुठियां आहिनि केॾी महिल सऊदी खां था पिननि केॾी महिल इमारात खां पिननि था केॾी महिल कतर खां पिननि था केॾी महिल IMF जे अॻियां प्यालो झेलूं बीठा आहिनि इहो सभु असांजे बदअमलियुनि जी शामत आहे ज़हर الفساد في البر والبحر बर ऐं बहर में फसाद ऐं बिगाड़ पैदा थींदा ये छो थींदा बिमा कसबत ऐदिन नास ये माण्हुनि जे हथनि जी कमाई हूंदी माण्हुनि जे अमलनि जी शामत हूंदी वमा अना बिज़ल्लामिन लिलअबीद अल्लाह फरमाए थो त मां पंहिंजे बाननि सां ज़ुल्म न कंदो आहियां अल्लाह ज़ुल्म खां पाक आहे चओ अल्लाह ज़ुल्म खां पाक आहे रब कंहिंसां नाइंसाफ़ी न कंदो वलाकिन कानू अनफुसहुम यज़लिमून असीं पाण आहियूं पंहिंजे जानियुनि सां पाण ज़ुल्म कयूं था हींअर वक़्तु आहे ही पैगाम मुंहिंजो परे परे ताईं पहुचे थो मां सभिनी मुस्लमाननि खे अहले पाकिस्तान खे गुज़ारिश कयां थो वक़्तु आहे हींअर पंहिंजे रब ॾे मोटण जो माफ़ी क़ाइमु थियण जो जे न त जेको वक़्तु अचे पियो थो मथां अल्लाह सही शल रहम फरमाए त असांजो रीहूं राज ॿुधंदा एॾो नाज़ुक वक़्तु अचे पियो जॾहिं बाने जे मथां अल्लाह तबारक व तआला जल शान जी तरफ़ां सख़्ती अचे त बाने जो कमु आहे पंहिंजे रब ॾे मोटी पवे माफ़ी तलब बख़्शिश करे जॾहिं बानो रब ॾे मोटंदो आहे अल्लाह हुनजे लाइ पंहिंजो नालो गफ़ूर रहीम रखायो पर जेको मोटे नथो रब ॾे उन जे लाइ रब पंहिंजो नालो जब्बार क़हार रखायो मां सारी जमात खे गुज़ारिश कयां थो त बरकत नमाज़ नफ़िल तौबा पढ़ो तौबा जो नफ़िल पढ़ी अल्लाह ताला जल शान बख़्शिश करो तुंहिंजा मौला असांजूं ख़ताऊं आहिनि असांजा गुनाह आहिनि जंहिंजे करे असीं सभु ॾिसी रहिया आहियूं तुंहिंजा मौला असांजी क़ौम ते असांजे मुल्क ते असांजे वतन ते पंहिंजी बात ऐं अगरि तव्हां तंगियुनि ऐं तंग दस्तियुनि मां निकिरणु चाहियो था आसानी चाहियो था पंहिंजी ज़िंदगी ख़ुशहाल बणाइणु चाहियो था इनफ़रादी ज़िंदगी में या इज्तिमाई ज़िंदगी में अगरि तव्हां रब खे राज़ी करणु चाहियो था अगरि रोज़ी जा रस्ता पाण ते खोलणु चाहियो था त अॼु मां तव्हांखे हिकिड़ो नुस्ख़ो ॾींदुसि कुशादगी जो नुस्ख़ो बरकत जो नुस्ख़ो अल्लाह खे राज़ी करण जो नुस्ख़ो तव्हांजी तंगी दूर करण जो नुस्ख़ो तव्हांजा कर्ज़ लही वेंदा तव्हांजूं परेशानियूं हटी वेंदियूं तव्हांजे मथां अल्लाह जी रहमत वसंदी अल्लाह जे हबीब जी ज़ात तव्हां ते राज़ी छा उहो नुस्ख़ो तव्हांखे खपे उहो नुस्ख़ो जेको तव्हांजे दुनिया आख़िरत जूं तंगियूं ऐं तंग दस्तियूं लाहे सो अथव मदीने वारे साईं जे मथां सलात हुज़ूर ते सलात सलात तव्हां ॾिसो बाहि भरे भड़का पइजे जेकॾहिं पाणी जी बाटली खणी मथां बाहि जे हारजे त उजामंदी विसामी वेंदी वॾी बाहि भरे एम्बुलेंस ईंदी आहे फायर ब्रिगेड ईंदी आहे फायर ब्रिगेड में पाणी जा फुआरा छॾींदा केॾी बाहि पई कतरनि सां पई मिलंदी आहे पर जेॾी महिल फायर ब्रिगेड पाणी छॾींदी आहे अल्लाह जे डमर ऐं कहर ऐं कावड़ जी बाहि खे उछाइण जो पाणी दुरूद पाक पढ़ण सां अल्लाह तबारक व तआला जल शान तव्हांजे मथां रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमाईंदो
तवाजो तंगियूं ऐं तंग दस्तियूं अल्लाह दूर फरमाए। आमीन आमीन। ऐं दुरूद पढ़ण अल्लाह ऐं उन जे रसूल ॾे रुजू थियणो आहे। बेहतरीन सुनत रब खे राज़ी करण जी, पंहिंजे मथां रब जी कावड़ खे हटाइण जी बेहतरीन सूरत अथव सोणे नबी ते सलात पढ़ण। सुभान अल्लाह। ख़ुसूसन जुम्मे शरीफ जे ॾींहं ते कसरत सां दुरूद पढ़ो, अल्लाह तव्हां सां राज़ी। इमाम बैहक़ी शुअबुल ईमान जे अंदर रिवायत आंदी आहे। इहा रिवायत कंज़ुल उमाल में अल्लामा हिंदी आंदी आहे। तारीख़ दिमश्क जे अंदर इब्न असाकिर इहा रिवायत आंदी आहे। शरफुल मुस्तफ़ा जे अंदर, सीरत शामी के अंदर यह रिवायत है हज़रत अनस बिन मालिक जेको मदीने वाले साईं जो खिदमत गुज़ार हुए, 10 साल मदीने वाले साईं की खिदमत कई। हज़रत अनस रिवायत फरमाए तो मदीने वाले मीर फरमायो तो इन अक़रबकुम मिन्नी यौमल क़ियामत, क़यामत के दिहाड़े में तव्हां सारी उम्मत में मुझे सभिनी का वेझे में वेझा करीब तरीन मुझे उहे माण्हू हूंदा अक्सरुकुम अलैहि सलातन फिद दुनिया, जेके दुनिया में मूंते घणी सलात पढ़ंदा। मन सल्ला अलैहि फी यौमिल जुमुअति व लैलतिल जुमुअति कदल्लाहु लहू मिअत हाजतिन। जेको जुम्मे शरीफ की रात हुजे या जुम्मे शरीफ जो ॾींहुं हुजे, उन ते मूं मोहम्मद करीम जे मथां जेको दुरूद पढ़ंदो आहे, अल्लाह तबारक व तआला जल शानु उन जूं 100 हाजतूं पूरियूं। 100 भेरा दुरूद पढ़ो जुमे जे ॾींहुं, तव्हांजो 100 हाजतूं अल्लाह ताला पूरी फरमाईंदो। 70 मिन हवाइजिल आखिरा व 30 मिन हवाइजिद दुनिया। 70 हाजतूं तव्हांजूं आखिरत जूं पूरियूं थींदियूं, 30 हाजतूं दुनिया जूं पूरियूं। सुभान अल्लाह। घणियूं हाजतूं हूंदियूं तव्हां वटि जी? घणियूं हूंदियूं हाजतूं? 30 कोन हूंदियूं तव्हां वटि। कंहिं वटि 4 हूंदियूं, कंहिं वटि 5 हूंदियूं, कंहिं वटि 8 हूंदियूं। ठीक है बोला सुभान। 100 भेरा दुरूद पढ़ो, तव्हांजूं 100 हाजतूं अल्लाह पूरियूं कंदो। गारंटी आहे मदीने वारे साईं। 70 हाजतूं आखिरत जूं ऐं 30 हाजतूं दुनिया। सुभान अल्लाह। ऐं साईं फरमाइनि था सुम्म युवक्किरुल्लाहु बिज़ालिका मलकन युदखिलहु फी क़ब्री कमा तुदखलु अलैकुमुल हदाया। को हिकिड़ो मलाइक हूंदो आहे, को इहो तव्हांजो दुरूद खणी मुंहिंजी मज़ार में ईंदो आहे। कीअं तव्हां हिक ॿिए खे तोहफ़ा पेश कंदा आहियो, सूखड़ियूं ॾींदा आहियो, तीअं मलाइक सूखड़ी जी सूरत में तव्हांजो इहो 100 भेरा दुरूद खणी मुंहिंजी मज़ार में ईंदो आहे। युख़बिरुनी मन सल्ला अलैहि बिइस्मिही व नसबिही इला इत्रतिही। वो मलाइक तव्हांजो नालो, तव्हांजे पीउ जो नालो, तव्हांजी ज़ात, तव्हांजी क़ौम, कबीले जो तारीफ़ करे ॿुधाईंदो आहे या रसूल अल्लाह ही दुरूद आहे जेको तुंहिंजे उम्मती एजाज़ अहमद रिंद कोटड़ी मंझां तव्हां ॾे ही सूखड़ी मोकिली आहे। उनजो नालो, पीउ जो नालो, ज़ात, शहर, तारीफ़ सॼो करे मलाइक मूं वटि सूखड़ी जी सूरत में वो दुरूद पेश कंदो। फउस्बितुहु इंदी फी सहीफ़तिन बैदा। साईं फरमाइनि था त मूं वटि हिकिड़ो सफ़ेद रंग जो दफ़्तर आहे, उन दफ़्तर में मां लिखी छॾींदो आहियां। हाजी अमीर जुमे ते 100 भेरा दुरूद मोकिलियो, मदीने वारे साईं दफ़्तर में लिखी छॾींदो।
छाता जो जो नालो लिखाईंदो इंशाअल्लाह मोहम्मद मिठड़े करीम वट जो नालो लिखाईंदो अल्लाह अकबर कबीर सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह हजरत अनस बिन मालिक जो रिवायत करे इमाम बैहकी शोबुल ईमान में रिवायत आंदी मुझा सोना हबीब हिकड़े दिहाड़े खरज अलैहिम यौमन यारिफून अल बिश्र फी वजही सुभान अल्लाह हिकड़े दी हुजूर पंजे हवे ईमान निकता पर चेहरो मुबारक को टिड़ियल हुयो असा भी चवंदा जिन मल हुजूर खुश थींदा त महबूब जो चेहरो ये नजर ईंदो जे गुलाब जो गुल टिड़ी पवंदो सुभान अल्लाह जने हुजूर कावड़ बा गुस्से में ईंदा त ये लगंदो जो ॾाढ़ूअ जा कणा मुस्तफा जे गलन ते के निकले छया हुजन माण्हू जा कणनि जे अंदर ॻाढ़ो पाणी हूंदो आहे लालाई हूंदी आहे सुर्खी हूंदी आहे हुजूर जा गल मुबारक गुस्से में इहे सुर्खी माइल थी वेंदा पर जेॾी महिल साईं ख़ुशीअ में ईंदा ईअं लॻंदो जीअं गुलाब जो गुल टिड़ी पवे सुभान अल्लाह सीनो चेहरो ऐं लाल लबड़ा ये नूरने में गुलाब नाहे ओ जाने जाना जगने में तू जो जवाब नाहे जडे में यारी खिली की कारी दिलियों हजारे हबीब ठारी झलक ॾिठी जे मिठाई मांगी झलक ॾिठी जे मिठाई अशर जो उन ते हिसाब नाहे ओ जाने जाना ओ असाबर के त रूबरू धूप तू झलक नजर ईंदी पर मुंहिंजा दोस्तो जेके दुरूद पढ़ंदा आहिनि उन्हनि खे ख़्वाब में दिलबर नबी जा दीदार झलक ॾिठी जे मिठाई मांगी झलक ॾिठी जे मिठाई अशर जो उन ते हिसाब नाहे ओ जाने जाना सुभान अल्लाह हजरत अनस बिन मालिक को चवे हबीब बाहर निकता पर चेहरो टिड़े पियो बहके पियो फकालू इन्ना नअरिफुल आन फी वजहिक अल बिश्र या रसूल अल्लाह असां बनर्स के या रसूल अल्लाह अज त तव्हां जे चेहरे ते असां खुशियूं था ॾिसूं पिया हबीब कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंते तव्हां एतिरो ख़ुशि थी रहिया आहियो साईं फरमाइनि था अजल हाउ ख़ुशि आहियो सुभान अल्लाह सुणा उन ख़ुशीअ में असांखे बि शरीक कयो तव्हांजी ख़ुशीअ सां असीं बि ख़ुशि थींदासीं ॻाल्हि कहिड़ी आहे ॿुधायो साईं फरमाइनि था अतानिल आन आतिम मिन रब्बी हींअर मूं वटि रब खां अचण वारो आयो यानी जिब्रील मूं वटि हींअर आयो
अखबरनी अन्नहु लन युसल्ली अलैहि अहदुन मिन उम्मती इल्ला रद्दहा अलैहि अश्र अमसालहा। जिब्रील खबर ॾिनी या रसूल अल्लाह जेको तव्हांजो उम्मती तव्हां ते हिकिड़ो भेरो दुरूद थो पढ़े त अल्लाह पाण 10 भेरा हुन ते दुरूद मोकिले थो। असांजी सजी जिंदगी जी इबादत हिक पुड़ में रब जो हिकड़ो भेरो असां ते दुरूद मोकिले। सुभान अल्लाह अञा कीमती आहे मुंहिंजा दोस्तो। हिकड़ो भेरो न, 2 भेरा न, 4 भेरा न, 10 भेरा अल्लाह उन ते सलात थो पढ़े जेको लजपाल नबी जे मथां हिकड़ो भेरो दुरूद पढ़ंदो। सल्लल्लाहु अलैहि कौलुल बदी में इमाम सखावी रिवायत आने हबीबन करीमन फरमायो अन्नलिल्लाहि मलकन लहू जनाहान आदुमा बिल मशरिकी वल आखिरु बिल मग़रिबी। अल्लाह जो हिकड़ो मलाइका जेके पर रहे हिकड़ो पर मशरिक में जितो सिज उभरे थो, ॿियो पर मग़रिब में। एॾो वॾो फ़रिश्तो मुंहिंजा दोस्तो। साईं फरमाइनि था फैज़ा सल्लल अब्दु अलैहि हुब्बन जेॾीमहिल को मुंहिंजो उम्मती महबत मजा हुक्म जा ते दुरूद पढ़ंदो आहे इन गमस फिल माए सुम्मा यंतफिदु फयखलुकुल्लाहु मिन्हु लिक़तरतिन तक़तुरु मिन्हु मलका यस्तग़फिरु लिज़ालिकल मुसल्ली अलैहि इला यौमिल क़ियामह। तर्जुमा ॿुधाईंदो साईं त यहाँ ग़रीब साईं फरमाईंदा इहो मलाइको रब पैदा कयो आहे जेकी हिकिड़ी खंबड़ाटी मशरिक में आवी जेॾीमहिल को मुंहिंजो उम्मती मूं ते दुरूद पढ़ंदो आहे त उहो मलाइको रहमत जे पाणीअ में टुकी हणंदो आहे ख़ुशीअ में। हिते दुरूद कोटड़ी में तव्हां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि टुटी हणंदो आहे ॿाहिरि निकिरी हीअं पर छंडींदो आहे त उन जे ॿिन्ही परनि मंझां लखनि जे तादाद में मलाइक पैदा पर जो छंडींदो त पाणी जा कतरा निकिरंदा हर कतरे मां मलाइक पैदा थींदो आहे। लखी मलाइक पैदा थींदा आहिनि पोइ उहे मलाइक क़यामत ताईं उन माण्हू जे लाइ मग़फ़िरत बख़्शिश घुरंदा आहिनि रब खां दुआ घुरंदा आहिनि मौला ओ इन दुरूद पढ़ण वारे जी पारत हुजे। मुंहिंजो त ईमान आहे
अल्लाह वारो को वली को बुजुर्ग के दिला दुआ घुरे छा चवंदा आहियूं ता मुर्शिद दुआ कई पेड़ाई अल्लाह वारे जी दुआ पर फरिश्ते जी दुआ पर ये फरिश्तो बि हिकिड़ो न जेतिरा हुनजे परनि मां पाणी जा कतरा निकिता वो लख या ॿ लख या कहिड़ो सुभान अल्लाह के नंढा तो मशरिक़ मगरिब ताईं जी साईं फरमाईंदा ये सभई मलाइका उन्हें दुरूद पढ़ण वारे जे लाइ क़यामत ताईं दुआऊं घुरंदा रहंदा दिल सचो सल्लल्लाहु अलैहि कौलुल बदी किताब के अंदर इमाम सखावी रिवायत आंदिया हजरत मुआज बिन जबल रज़ियल्लाहु तआला अन्हु तो रिवायत करे हबीबुल करीम ने फरमायो इन्नल्लाह आतानी मा लम युत गैरी मिनल अंबिया सुभान अल्लाह बेशक अल्लाह ताला मुझे उहे नेमतूं ॾिनियूं जेके अॻियन नबीअनि मां कंहिं नबीअ खे न मिलियूं फज़ीलतूं शरफ़ शान इज़्ज़त मक़ाम दर्जो मोजज़ा ये नेमतूं जेके मूंखे मिलियूं से ॿिए कंहिं नबीअ खे वफ़द्दलनी अलैहिम अल्लाह ताला मुझे सभनी नबियन दे मथा फजीलत अता कई वजअलनी उम्मती फिस्सलात अलैया अफदल दरजात उहे जेके रब मुझे नेमतूं ॾिनियूं उन्हनि मां हिकिड़ी नेमत इहा बि आहे जो जेके उम्मती मूं ते दुरूद पढ़ंदा आहिनि उन्हनि खे प्रभु आला दर्जा ॾींदो कंहिं नबी जे उम्मत खे अहिड़ा दर्जा न मिलिया न मिलंदा जेके मुंहिंजे उम्मत जे दुरूद पढ़ण वारनि ग़ुलामनि खे सुभान अल्लाह साईं फरमाइनि था ववक्कल बिकबरी मलकन युकालु लहू मंतरूस साईं फरमाइनि था जॾहिं मां वफ़ात करे वेंदुसि त मुंहिंजे कब्र ते अल्लाह ताला हिकु फ़रिश्तो बीहारींदो जंहिंजो नालो आहे मंतरूस छा मीम नून तोय रे वासी मंतरूस फरिश्ते जो नालो आहे मंतरूस साईं फरमाइनि था इहो मलाइको रब मुंहिंजे कब्र ते बीहारे छॾींदो रअसु तहतल अर्श मथो अर्श सां घसे थो केॾो वॾो मलाइको मथो हुनजो अर्श सां घसे थो वरिजला फी दुखूनिल अर्दीन उन जा पेर ज़मीन जे आख़िरी किनारनि ताईं हेठि उहो अज़ीम मलाइको मुंहिंजे कब्र ते रब बीहारे छॾींदो साईं फरमाइनि था वलहु समानून अल्फ जनाह उन जा 80,000 पर उन मलाइक जा 80,000 पर रहने समानून अल्फ जनाइन व समानून अल्फ रीशा ऐं उन्हें हर पर जे अंदर 80,000 खंभ 80,000 पर रहने हर पर में 80,000 खंभ में सुभान अल्लाह अल्लाह
कुदरत के पाण जाने तो साईं फरमाइंदा फी कुल्ली रीशतिन सबून अल्फ ज़अबतिन तहत कुल्ली ज़अबतिन लिसा उन्हें जेके 80,000 खंभ में हर खंभ के अंदर 80,000 ज़बानों युसब्बिहुल्लाह अज़्ज़ा व जल्ल व यहमदुहु वो मलाइको हर ज़बान सा अल्लाह जो हमद गाइंदो आ रब जी तस्बीह पढ़ंदो आ ऐं वो मलाइको व यस्तगफिरु लिमन युसल्ली अलैहि मिन उम्मती मुझो जेको भी उम्मती मुते दुरूद पढ़ंदो आ हर ज़बान मजा को मलाइको उन्हें उम्मती जिला दुआ करो कुर्बान हर ज़बान में दुआ करो दुआ मौला इन्हें कोटड़ी वारन के बख्शे चल जाए मौला इन्हें जो तंगियों लाहे चल जाए जेके छड़ा इन तन के ज़ालूम में जाए जेके बेऔलाद इन तन के औलाद में जाए जेके बेरोज़गार इन तन के रोज़गार में जाए सांचदा पीर सुभान अल्लाह कम एड़ो कयो जो पानी को आसमान में मजा मलाइका ने बोल सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो कम केड़ो आ जो तमाम मलाइका जे इन हड़नी ज़बान में जा दुआन जा हकदार बन जी विंदो वो कम ही आ जो सल्लल्लाहु अलैहि हदीस पाक अल कौलुल बदी में जिलाउल अफ़हाम में मजम कबीर तबरानी में मजमुअ ज़वाइद में इम्ताउल अस्मार में ये किताब है इन सभी किताबों में यह रिवायत मौजूद है असादी हजरत अबू ताहिर रज़ियल्लाहु तआला अन्हु तो जवे त काल ली रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अबा ताहिर अन्नहु मन सल्ला अलैहि कुल्ल यौमिन सलास मर्रातिन व कुल्ल लैलतिन सलास मर्रातिन हुब्बन बी व शौकन इलैहि सुभान अल्लाह अबू ताहिर जेको मुझो उम्मती मुझी मोहब्बत में मुझे दीदार जे शौक में पीए जे वक्त में सिर्फ 3 फेरा मुझे दरूद पढ़े रात जे वक्त में सिर्फ 3 फेरा मुझे दरूद पढ़े कान हक्कन अलल्लाह यगफिर लहु ज़ुनूबहु तिलकल लैलत व ज़ालिकल यौम इने माण्हू जो अल्लाह ते हक थी वियो उन्हें ॾींहं जा उन्हें रात जा रब गुनाह सुभान अल्लाह मां छा तो कया मुके मुंहिंजे लक्षण जी ख़बर आहे तव्हां छा था कयो तव्हांखे तव्हांकार जी हर को पंहिंजे हाल ते पाण ॼाणे थो वधीक बहितर केतिरियूं ख़ताऊं थियूं थियनि केॾा ॾोह ॾिंगायूं थियूं थियनि सिर्फ 3 फेरा दिल जी गहराई सां मोहब्बत सां ज़ौक़ सां शौक़ सां सिर्फ 3 फेरा ॾींहं जो पढ़ी त सॼे ॾींहं जे गुनाहनि जी माफ़ी जे रात जो 3 फेरा दरूद पढ़ी त सॼे रात जे गुनाहनि जी माफ़ी सुभान अल्लाह सुभान अल्लाह अचो त 3 फेरा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह हबीब अल्लाह सल्लल्लाहु
पर सुभान अल्लाह ॿुधंदा वञो ख़ुशख़बरी हदीस पाक जेका इम्ताउल अस्मा में कंजुल माल में तरगीब तरहीब में हजरत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत अन्ना लिल्लाहि सय्यारतम मिनल मलाइका अल्लाह जा हिकड़ा मलाइका में जेके धरती ते घुमंदा था उड़ंदा टोला अल्लाह करे वे मलाइका घुमंदा था वत में इदा मरमर पे हिलक जिक्र दे जिक्र जो हलवा अल्लाह जे हबीब जो जिक्र थी रहे हुआ जेनी मल उड़ाम के महफिल का हिदायत आबाद की जेनी मल फरिश्ता गुजरन था ओनी मल काल बादुम लिबादुम एक बेके जाएंगे ओ जगह मजलिस बोली बीसी पे साज हिदायत आबाद में उड़ा मजा बोलन क्या मजलिस के डिठो ही मजलिस वे गया ही कबे के क्यों दूबे हो जेका मजलिस बोली सी पे सा नजर अची वया वो जेमल फैजा दल कौम फअमन वला दुआइहिम जेमल ये मान मजलिस पूरी करे दुआ था घुरने त उन्हें दुआ दे हुए मलाइका चंदा मौला या दुआ रद्द न कर या दुआ कबूल कर जाए कबूल कर जाए असीं सब सिफारिश तक लिया दुआ सुभान अल्लाह फैज़ा सल्लू अला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लू मअहुम वो जिमल उन्हें मजलिस वारा पंजे नबी ते सलात था पढ़ने तो वे मलाइका गद जी उन्हनि सां उहे ई सलात जा लफ्ज़ था पढ़न जेके माण्हू था पढ़न अने तव्हां दुरूद था पढ़ो त अॼु मलाइका बि तव्हां सां गॾु दुरूद पढ़ंदा कीअं असीं बि चऊं था मलाइका बि चवंदा सल्लल्लाहु रसूल जेमल मजलिस पूरी थी थे माण्हू थी हाणे पंहिंजे घर ॾिठा मोटन अमीर वेंदो शहदादपुर जी और तू कहिड़ी कॉलोनी में जामशोरे वेंदो हेराहो थी वेंदो जेमल बिक्री मुंतशिर थी वञनि था त मलाइका था चवनि यक़ूल बादुहुम लिबादिन मलाइका हिक ॿिए खे था चवनि तू बाल हाउलाए यरजून मग़फ़ूरन लहुम ओ इन मजलिस में अचण वारनि हड़नी खे मुबारक ॾिसो हाणे मोटिया था वञनि बख़्शिया था मोटिया गुनाहनि खां पाक थिया मोटिया थिया मलाइका तव्हांखे मुबारक ॾींदा जेमल जुमे वारी पूरी थींदी मोटंदो न मूंखे त पक्का नबी जो कौल सचो आहे नज़र आहिनि जन के रब अखियूं ॾिनियूं उहे त मलाइकनि खे ॾिसंदा बि आहिनि उन्हनि जी इहे मुबारक जा लफ़्ज़ ॿुधंदा बि आहिनि तव्हांजो अचणु सजायो सल्लल्लाहु अलैहि
सखावी अल कौल बदी में रिवायत आए तो साईं फरमाता मन सल्ला अलैहि सलातन वाहिदतन लम यलिज नार हत्ता यदल बरफदल जेको दिल जे गहराई सां सिर्फ हिकड़ो पेरो मुते दुरूद पढ़े उन्हें जो दोज़ख में वञण ईअं आ जीअं ॾुथल खीर उथण में सुभान अल्लाह जो उधर खीर वरी थणन में ईंदो मोटी सघंदो जेको दिल जे गहराई सां दुरूद पढ़ंदो आ उन्हें जो दोज़ख में वञण बि ईअं मुश्किल ऐं महाल जेको पढ़ंदो आ सल्लल्लाहु अलैहि हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ सहाबी से रिवायत करे अतैतु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व साजिद फअताल सुजूद हिकड़े डी जो छा मंझंदि जो टाइम मुझे सोना हबीब सिर्फ सजदे में पर सजदो ॾाढो टिको कयो टिको सजदो गुरु साईं जन कंदे कॾहिं केॾो टिको सजदो जेॾी महिल पाण सिर मुबारक मथे कयूं मूं पुछो या रसूल अल्लाह जो हेॾो वॾो टिको सजदो कयो अथव काल अतानी जिब्रील पाण फरमाते हींअर मूं वटि जिब्रील आयो हुयो काल मन सल्ला अलैका सल्लैतु अलैहि हबीब रब जो फरमाए जेको तो ते सलात पढ़ंदो मां रब उन्हे ते सलात पढ़ंदो सुभान अल्लाह सल्लम अलैका सल्लमतु अलैहि जेको हबीब तोखे सलाम कंदो मां रब उन्हे के सलाम कंदो सुभान अल्लाह फसजदतु लिल्लाहि शुक्र को मु अल्लाह जो शुक्र अदायगी जो सजदो पे कयो शुक्रानो पे अदा कयो मैं रब उनके तो सलाम को सलाम मोकले तो पर मुझे गुलामन मुझे उम्मतन के बराबर सुभान अल्लाह जेको नबी ते सलात तो पढ़े अल्लाह उन्हें दे जेको नबी ते सलाम तो पढ़े अल्लाह उन्हें दे सलाम करे वो जेको ही दुरूद पढ़ंदा ना इने में सलात भी आए सलाम भी आए अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाता मन सल्ला अलैहि मर्रतन वाहिदतन कतबल्लाहु लहु अशरा हसना जेको हिकड़ो भेरो मुते सलात तो पढ़े अल्लाह उन जे दफ्तर में 10 नेकियूं तो सुभान अल्लाह सलात हिकड़ो भेरो नेकियूं सुभान अल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि रब वटा मलाइका आयो आहे उन मूंखे ॿुधायो आहे त जेको मूंते सलात पढ़ंदो त हिकिड़ी सलात जे बदिले में रब उन ते 10 भेरा सलात पढ़ंदो हिकिड़ो माण्हू साईं जन इहे फरमायो हिकिड़ो माण्हू उथी बीठो जी या रसूल अल्लाह ॿुधो अजालु निस्बत दुआई लक अभी वो मां जेके दुआऊं घुरंदो आहियां या विर्त पढ़ंदो आहियां उन में अध जो अध तव्हां जे दुरूद में सुभान अल्लाह जेको टाइम आहे मुंहिंजो दुआ जो अध टाइम दुरूद पढ़ंदुसि अध में वरी ॿियूं दुआऊं साईं फरमाइनि था तुंहिंजे लाइ भलो आहे
पर जे अञा वधाईंदे त तोखे वधीक फ़ाइदो पाण ईअं थो कयां जो ॿ टे आहिनि दुरूद पढ़ंदुसि बाक़ी हिकिड़ी जेका टिहाई थींदी सामने में पंहिंजूं दुआऊं घुरंदुसि पाण फरमाए भलो आहे पर जे दुरूद जो टाइम अञा वधाए त तुंहिंजे अर्ज़ थो करे साईं ओ मुंहिंजा सोना हबीब अल्लाह अजाब दुआई लक कुल्लू हबीब हाणे जेकी बि चवंदो सोबत रुॻो दुरूद ई पढ़ंदुसि ॿियो छा कयां ॿियो कुझु न घुरंदुसि ज़रूरत हज़ार आहिनि न माण्हुनि खे हाजतूं ज़िंदगी में कई अचनि थियूं जैसे हाणे ॿियो कुझु न घुरंदुसि बसि रुॻो दुरूद पढ़ंदुसि काल इज़म यकफीक अल्लाह हम दुनिया व हम आखिरा जे सब वक्त दुरूद पढ़ण में गुज़ारींदे त दुनिया जूं ज़रूरतूं रब पूरियूं कंदो आखिरत जूं ज़रूरतूं रब पूरियूं घुरण वारे खे एतिरो न मिलंदो जेतिरो दुरूद पढ़ण वारे खे मिलंदो इन में राज़ आहे थकिजी पिया आहियो जुम्मो 4:30 बजे ताईं पढ़ी सघो इन में राज़ आहे हिकिड़ो पंहिंजे लाइ न घुरो बस दुरूद पढ़ो हाणे मसलन हिकिड़े माण्हू खे पेट में सूर आहे तड़पे थो फदके थो हुनजी ज़रूरत छा आहे मौला सूर थो फ़र्क़ ॾे मौला दर्द आहे ईअं घुरे न पर हू पंहिंजे दर्द जी ॻाल्हि नथो करे जॾहिं अल्लाहुम्म सल्ली अला पंहिंजो सूर विसारे नबी खे यादि थो करे पाण विसारणो पंहिंजूं ज़रूरतूं विसारणो अल्लाह जे महबूब खे यादि करणो रब तो फरमाए जे तोखे मुंहिंजो महबूब एतिरो प्यारो आहे पंहिंजी ज़रूरत नथो घुरी मुंहिंजे नबी ते दुरूद थो पढ़ी त मां रब बि तुंहिंजी हर ज़रूरत पूरी कंदुसि जे तो मुंहिंजे महबूब सां दिलि लाती आहे मुंहिंजे नबी ते दुरूद सां दिलि लाती आहे त तुंहिंजूं ज़रूरतूं मां अल्लाह सल्लल्लाहु अलैहि हज़रत इमाम हसन को रिवायत करे नबी जे कुल्हन जी सवारी करण वारो नबी जे गोद में पलजण वारो फातिमत ज़हरा जो बच्चो मुझे मोहम्मद करीम जो शहज़ादो हज़रत इमाम हसन को रिवायत करे मदीने वाले साईं फरमायो त अक्सर सलात अलैहि मुझे घणी सलात पढ़ो घणी सलात पढ़ो फ़इन सलातकुम अलैहि मग़फ़िरतुन लिज़ुनूबिकुम तव्हांजो जेको मूं ते सलात पढ़ो था या तव्हांजे गुनाहनि जो कफ़ारो तव्हांजे गुनाहनि खे सलात मिटींदी तव्हांखे मुंहिंजी शफ़ाअत जो हक़दार बणाईंदी
तव्हांजा दर्द तव्हांजा दुख तव्हांजा ग़म तव्हांजी परेशानियूं सलात जी बरकत सां लही वेंदियूं सुभान अल्लाह बीबी राबिया बसरी रहमतुल्लाह अलैहा तामदिया दुनिया में अढ़ई कलंदर माण्हू जो चवणु ग़लति आहे चवंदा आहिनि ॿ कलंदर आहिनि हिकिड़ो गोली कलंदर ॿियो सेवण वारो कलंदर कीअं वरी अधु कलंदर आहे बीबी राबिया इहो चवणु ग़लति आहे दुनिया में हज़ारें कलंदर थी सघनि पर सिंध वारे कलंदर जो अल्लाह ताला जल शान मक़ाम बीबी राबिया बसरिया पंहिंजे पीउ खे जॾहिं चेहरात ॼाई घर में विलादत थी 3 न्याणियूं अॻ में हुयसि पर इहा चौथी न्याणी ॼमी घणो करे माण्हू खे न्याणी जो ॼमणु हिकिड़ो छो लॻंदो आहे पुटु ॼमे त ख़ुशि थींदा आहिनि न्याणी ॼमे त माण्हू अराह थींदा आहिनि पर यादि रखो न्याणियूं रब जी रहमत आहिनि न्याणियूं अल्लाह जी रहमत आहिनि न्याणी ॼाई आहे 3 न्याणियूं अॻ में हुयूं वरी जो चौथी न्याणी ॼाई त नालो रखीसि राबिया माना चौथे नंबर वारी राबिया लफ़्ज़ जी माना छा आहे चौथे नंबर वारी गुरबत हुई मिसकीनी हुई घर में कुझु बि न हुयो सोची हाणे ज़ाल ॼाई आहे घर में ॿियो सामान करणु खपे का बि शइ घर में न आहे इन ग़म दुख परेशानी जे अंदरि दुरूद पढ़णु दुरूद मुझे मिठे नबी ते दुआ पे आए दवा पे आए सोने नबी ते दुरूद पढ़ंदे पढ़ंदे निंड अची भैया त ख़्वाब में दिल पर मोहम्मद जो दीदा साईं फरमाईंदा मुंहिंजा प्यारा तू गमगीन न थी या तुंहिंजी न्याणी आहे मुंहिंजी न्याणी वक़्त जी बदियत कामिला बानी थींदी राबिया बसरिया अल्लाह जी आरिफ़ कामिला बानी थींदी तू ग़म न कर दुरूद पढ़ण वारा वञो बसरे जो जेको हाकिम आहे उनखे मुंहिंजा सलाम वञी चओ चईसि के 4000 दीनार ॾींदो तूं अचे पंहिंजो घर जो ख़र्च कजां या रसूल अल्लाह तव्हांजो हुकुम किम ते पर हू हाकिम आहे ग़रीब आहियां मेरो मंगड़ो उनखे वञी चवां 4000 ॾे नबी जो के सलाम अचे आहे वञंदो न वञंदो बेसार कंदो न कंदो हबीब का निशानी मिलियो जो उनखे बिगाड़त जे दुआ साईं फरमाईंदा हा आहे वक़्त जो बादशाह पर मूंसां वॾी मोहब्बत रात जो तेसी न सुम्हंदो आहे जेसीं 400 भेरा भेरे हर रात में वक़्त जो हाकिम मशहूरियूं कमकार उनखे हूंदा न पर रोज़ रात जो ते 400 भेरा दुरूद पढ़ंदो आहे पर अॼु निशानी विझांसि अॼु रात थकल हुयो 200 भेरा दुरूद पढ़ी सुतो निंड अची हर रात में 400 दुरूद पढ़ंदो आहे पर अॼो की रात में के 200 पढ़ी सुनी पियो इहा निशानी विझांसि तो 4000 दीनार सुबुह जो उथियो ख़ुशीअ में लंबियो मां पे त दिल कर दीदार करायो यार अंगण ते तुझे सुबुह जो बसरे ते रवानो थियो बादशाह वक़्त जो पंहिंजे फौज सरदार सां गॾिजी ओॾी महिल लश्कर अॻियो हिकु सफ़र ते काॾे वञे पियो ही ग़रीब डोड़ंदो वियो रस्ते ते वञी बीही रहियो हिन महिल बादशाह जो घोड़ो आयो
रोड दे वनी बाग वरतई घोड़े जो लगाम पकड़ी अब के रही छोरस तो रोकियो दे किसी मन्या को खड़ी आयो है पैसा खड़ी आयो चिंके जो न्या को हंस गए नानी सही कि दुनिया दी मानू दुनिया को फातिमा ज़हरा जे बाबा साईं दुनिया बादशाह के अखिल में घोड़े अची विया जिया दाड़े पुनल दुनिया को बाट में घोड़े ते चढ़े न को अदब सरिया मोटियो वापस सवारी जेका सफर जे को मुलतवी कई मोटी आयो पाण सां गडुड़े गरीब के तख्त ते वेहारी पाण मोड़ा अदब जा बंदी बाहु बंदी जो हाणे बुधाए मुझे तुंबर में बीच ओ वञण वाट वारा दा नयूं वञनिया पो नयूं वञनिया पो मूंखे प्रिय जो निया पो वञण वाट वारा दा नयूं वञनिया पो इन गरीब वही सारी माजरा बयान कई गुरबत मिस्कीनी ट्रे न्याय बड़े दोस्ती न्याणी जाई उस जो वाक्य बयान कई दरूद पढ़ी सुत सही सरकार रात मुझे करम करे दीदार कराए हबीबन तो के सलाम चाहिए जेऊं ते के 4000 दीनार दींदो तू खर्च के जा मुर्स या रसूल अल्लाह मुझे न्या पे बेसाल कर साईं जन्म निशानी दी त तू हर रात में 400 भेरा दरूद पढ़दो अज थकल हुई अज सर 200 भेरा सलाम दुआ गुरी सुनी पे या निशानी अभी बंदनिया गरीब रोंदे बादशाह रोंदे 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 बेहाल तख्त दे गिरी कि तू सच्चो तो दुनिया को सच्चो तुझी निशानी रोई रोई चे जोदा वरी तुम के न्या को दे तो मुझे यार छा कर सुभान अल्लाह वरी न्या को वरी रोंदे 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 बेहाल जीरो वरी उठी चे जोदा वरी हिलो खुदा गाल त सागिया न्यापो त सागुआ पर इश्क वारे के महबूब जे न्यापे में हर फेरे नई लज्जत चच मुझे पुनल के चयो मुझी करे कोई बारी न मुझे के चयो प्यादलिया बंद में दीवारे मुझे पुनल के जो सातलो जियो जियो मुझो जलो के जो सातलो पंथ परे परवरो मंजिल हमारी मुझे पुनल के जो कहीं बेरा क्या जदान जिन्हें होती थे जान तू थक जी कोई पर मान थकोया जेतरा बेरा लिया पोलिनो सी हर बेरे दा जुदा चार मुझे खजाना जो कुंजू तुझे हवाले जे तो बड़े सो खणो जो तो के जो मदीने वाले मीर दुनिया पोलिनो यो खबर तुम्हें तो पोतो या न पोतो अरे जी गण थी या न मंडप में दफ्तर सफेद दफ्तर में जो नालो लिखी तो छया बेटा कोड़ो कम कजे या न गम गणतियों परेशानियों सब लही भी कसरत सा दूर
अहले पाकिस्तान के गुजारिश कंदुसि अल्लाह अहले रुजू थियनि तौबा ताइब थियनि ऐं कसरत सां दुरूद पढ़नि ही जेको पाकिस्तान ते इहो मुश्किल वक़्तु आयो आहे अल्लाह ताला कंदो त हटी अल्लाह ताला वरी कुशादगी जा रस्ता खोले समझो था बाक़ी जे इन्हनि हुकुमराननि जे आसरे में वेठासीं त इहो ॿियो बि टंगाए कंदा मां हक़ीक़त थो चवां आगे यकीन न अचे तो 2 ॾींहंनि में पाणे ख़बर पवंदी छा हाल थी रहियो मिठा जे इन मुश्किल घड़ी में रब खे राज़ी करणु चाहियो था त अल्लाह जो ज़िक्र कयो सोने नबी खे सलात कसरत सां सलात कयो अल्लाह तव्हांजा दुख ॾोजरा ग़म परेशानी लाहे छॾे बारक अल्लाहु ली व लकुम फ़िल क़ुरआनिल अज़ीम नफ़अनी व इय्याकुम बिल आयात व ज़िक्रिल हकीम أقول قولي هذا أستغفر الله العظيم لي ولكم ولسائر المسلمين فاستغفروه إنه هو الغفور الرحيم